मोहम्मद काशिफ अतारी कासमाबाद हैदराबाद में हाजिर थियो आहियां बाबा जन। प्यारा बाबा जन, तव्हां सां सवाल अर्ज़ है त फ़र्ज़ इल्म मां छा मुराद है। ऐं ॿियो सवाल इहो आहे त जॾहिं बि का दीनी किताब जो मुतालो करियूं था त उहो यादि रहे, उनजे यादि रहण जो तरीक़ो इरशाद फरमाए छॾियो। माशाअल्लाह। फ़र्ज़ उलूम जेका आहिनि तो उनमें अक़ाइद, इस्लामी अक़ाइद, अल्लाह पाक के बारे में, रसूलन के बारे में, मलाइका के बारे में, जन्नत दोज़ख जेका भी ज़रूरियात दीन हूंदा आहिनि उन्हनि जो इल्म सिखणु खपे। और नमाज जे मथे फ़र्ज़ आहे उन्हनि खे नमाज जा ज़रूरी मसाइल अचना खपनि, उनजो इल्म ज़रूरी आहे। हीअं रोज़ा, ज़कात जे मथे फ़र्ज़ आहे न, ज़कात उनखे ज़रूरी मसाइल, हज जे मथे फ़र्ज़ आहे त उनखे हज जा ज़रूरी मसाइल, निकाह करणो आहे त निकाह जा ज़रूरी मसाइल, साथ में तलाक जा भी, ही मतलब तिजारत जा ज़रूरी मसाइल। ही फ़र्ज़ उलूम से मुराद इन टाइप जा जो कि जेकी ज़रूरत है तो वो दुरुस्त थिए, इन जा मसाइल ज़रूरी मसाइल ये जानना फ़र्ज़ आहिनि। तलबुल इल्म फ़रीदतुन अला कुल्ल मुस्लिमिन व मुस्लिमतिन, हर मुसलमान ते इल्म हासिल करणो फ़र्ज़ आहे। इन फ़र्ज़ से मुराद वो आहिनि जेको तव्हां के अर्ज़ करम अला हज़ल क़ियास, इन मथे क़ियास करे ॿिया भी अहिड़ा शोबा आहिनि कि जिन में फ़र्ज़ थी न वञो हस्बे ज़रूरत। चंदो करणो आहे त चंदे जा मसाइल ज़रूरी ख़बर, माण्हू के मुलाज़िम रखणो आहे त मुलाज़िम रखण जा मसाइल, मुलाज़मत करणी आहे तो उन जा मसाइल, ही मतलब मसाइल जाने न तो पोइ गुनाह में पवंदो। खुद फ़र्ज़ उलूम ना जानणो हस्बे ज़रूरत, वो ई भी गुनाह है। बाबा जन, ॿियो सवाल इरशाद फरमायो त अगर का दीनी किताब जो मुतालो कजे तो यादि कीअं रहे। हमारी जेकी दीनी किताब है मकतबतुल मदीना जी, उन्हनि जे शुरू में दुआ लिखियल है, दुआ पढ़िया करो।